एसएसपी कमर शदाद कोट आसिफ रज़ा बलोच जे हुकूमत शदाद कोट सेक्शन पुलिस की वॾी कार्रवाई। 8 फुरथियल मोटरसाइकिलूं ऐं 7 मोबाइल फ़ोन जवाबदार के पिस्टल ऐं मोटरसाइकिल के मास्टर चाबी समेत गिरफ़्तार करे वरितो। ए सेक्शन के एसएचओ अख्तर हुसैन अबड़ो ऐं डीएसपी मुनीर अहमद बुगटी की प्रेस कॉन्फ्रेंस। शहर में मोटरसाइकिलन की फुर ऐं चोरी कंदड़ एक गुरूह जे एक जणे के गिरफ़्तार करे वरितो है, जड॒हिं त 2 चोर फ़रार थी विया। गिरफ़्तार कयल चोरनि जे कब्ज़े मां एक पिस्टल ऐं 8 फुर थियल ऐं चोरी थियल मोटरसाइकिलूं ऐं 7 मोबाइल फ़ोन समेत गिरफ़्तार कयो आहे। जवाबदार मेयर खोसे जी निशानदी ते एक जाइ ते छापो हयो त 8 फुर ऐं चोरी थियल मोटरसाइकिलूं ऐं 7 मोबाइल फ़ोन हथ कयूं आहिनि, जेके अॼु असां शहर जे माण्हुनि खे मोटरसाइकिलूं फुर या चोरी थियल हुयूं उन्हनि जे हवाले करे रहिया आहियूं, जड॒हिं त जवाबदारनि ते अॻु में मुख़्तलिफ़ थाणनि ते 5 केस दाख़िल आहिनि। अञा ॿियनि थाणनि तां भी रिकॉर्ड जी जाच कराए रहिया आहियूं।